जामशोरो जी अदालत बारड़ी सां ज्यादती जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद सां गॾु 7 साल वधीक सज़ा ॿुधाए छॾी। जामशोरो जे एडिशनल सेशन जज टू रहमतुल्लाह मौर्य जी अदालत साल अॻु 10 वरियनि जी मासूम निगरी सां ज्यादती करण वारे ॾोह में गिरफ़्तार जवाबदार हनीफ़ ख़ासकेली खे ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा सां गॾु खेसि 7 साल वधीक सज़ा ॿुधाए छॾी आहे। यादि रहे साल अॻु जवाबदार हनीफ़ ख़ासकेली कोटड़ी जे टेलीग्राफ वारे इलाइक़े जे महमूद शाह कॉलोनी मां 10 वरियनि जे मासूम निगरी शहनीला गोपांग खे स्कूल वेंदे रस्ते तां अगवा करे खेसि मानसहरा खणी वियो, जिते मासूम निगरी खे जिनसी हवस जो निशानो बणायो। जंहिं बाद मुतासिर निगरी शहनीला गोपांग जे माउ रज़िया गोपांग कोटड़ी थाणे ते जवाबदार हनीफ़ ख़ासकेली मथां निगरी खे अगवा करण जो केस दाख़िल करायो ऐं जामशोर जी अदालत में 1 साल ताईं केस हलण बाद अॼु एडिशनल सेशन जज टू रहमतुल्लाह मौर्य जी अदालत जवाबदार हनीफ़ ख़ासकेली खे ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा सां गॾु 7 साल वधीक सज़ा ॿुधाए छॾी आहे। अज़ीम बारेजो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जामशोरो।